नाइल असांजो माली आहे, हिन गुलशन जो छा थींदो। टंडे मोहन खान में ताज़ो अयूबिया स्टाफ चाशर वारी होटल खां 3 बजे ताईं जेको कमु हलंदड़ हो, जंहिंजी सोशल मीडिया ते इलेक्ट्रॉनिक मीडिया ते बार बार निशानदी कई ही नाकारा कमु थी रहियो आहे ऐं हीउ कमु आवाम लाइ वॾो एज़ाब बणिबो। पर उन ते कंहिं बि नोटिस न वरितो, न उन ते का सीरियस थी उन ते कमु कयो वियो। जॾहिं त अयूबिया स्टाफ खां ऐं सिर नबी चौक रोड ते जेको ड्रेनेज आहे उनखे बि सही न कयो वियो ऐं ना ई जेको मटेरियल इस्तेमालु थियो वियो उहो सही हो। मेरा न्यूज़ ते अहिड़ियूं ख़बरियूं बार बार निशानदियूं कयूं वियूं त जेको रोड जो कमु हलंदड़ आहे, जंहिंमें मटेरियल जेको इस्तेमालु थियो उहो ॾेखारियो वियो। पर अफ़सोस आहे असां वटि चरबट नगरी अंदरि नगरी जेको राज आहे उन ते को बि अमल न थियो ऐं उनखे कम खे जारी साई रखियो। कमु थियण खां पोइ जेको आहे राति ते 7 बजे जेको आहे टैंकर आयल वारो ऐं आयल बि छॾिजो का ख़बर कोन्हे, खुलो आयल हो त उहो जीअं उतां आयो पिए ऐं बसि अक्सा रोड खां त लाखाडा जी टर्न कयूं त उन में खॾो पइजी वियो, जंहिंमें 4 टायर उन में जेके न फासी विया हुआ ऐं जंहिंखे 7 बजे खां राति जो 3:30 बजे ताईं जेका उहो गाॾी कोन निकिती, उन खां पोइ वञी गाॾी निकिती आहे। ऐं हिन रोड जी कंडीशन इहा आहे त मेरान चौक खां वठी वेंदे बसि अक्सा ताईं जेके होल ठहियल आहिनि उहे बि ज़ाहिर न कया विया हुआ, त उनखे मुंसिपल तरफ़ां हींअर जेके आहिनि उनखे ज़ाहिर कया विया आहिनि। ऐं उते रोड जी तव्हां कंडीशन ॾिसो, हीअ सुहिणा रोड जेके असांजे टंडे मोहन खान खे हिकिड़े माना इंजीनियर जेके ॾिना आहिनि, जे दुनिया जा रिकॉर्ड क़ाइमु करे छॾिया आहिनि, हीअ तव्हां पाण ॾिसी सघो था। ऐं इन जे मतिलबु अक्सा वटि वरी थंभो जेको लॻल आहे उहो ज़बून हालत में अची पियो आहे, सॼो टेढ़ो थी पियो आहे, त हिते बि केॾी महिल बि को वॾो हादसो पेश अची सघे थो। ऐं जॾहिं टैंकर जे करे मीटर जेके आहिनि उहे टुटी विया आहिनि ऐं दुकानदारनि जा, पर मूंखे लॻे थो ॾंड वरी हिन दुकानदारनि ते लॻंदो, छो असां वटि चरबन डंगरी आहे ऐं माण्हुनि लाइ को निज़ाम आहे कोन, सिर्फ़ु ग़रीबनि लाइ जेको आहे दबदबो प्रेशर लाइज़ उन्हनि ते ई ॾंड, उन्हनि खे ई सज़ाऊं, उन्हनि खे ई जेल, सभु शयूं हुन ग़रीबनि मिसकिननि लाइ आहिनि। त ॾिसजे हाणे हिन मीटर जेके आहिनि इहे टुटी विया आहिनि ऐं थंभो जेको आहे माना हिकिड़ो मज़ाक सां ज़बून हालत में आहे, त हाणे इहे ॾंड छा था थियनि छा नथो थिए। ऐं तव्हां पाण ॾिसो ही थंभनि जी जेकी मीटरनि जी कंडीशन आहे, हिन विच में तव्हां पाण ॾिसी सघो था मथां छपिरो कंहिं दुकानदार जो उहो जेको आहे डैमेज थियो आहे। ऐं जेको आहे हिते असां वटि अहिड़ो निज़ाम ई कोन्हे, अहिड़ो कानून ई कोन्हे जो ही ठेकेदारनि या इंजीनियरनि का सज़ा जज़ा जो अमल हुजे।